अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। दोस्तों अॼोको मुंहिंजो चौथो व्लॉग आहे। अॼु मां चौथे व्लॉग जो स्टार्ट करे चुको आहियां। ऐं दोस्तों अॼोके मुंहिंजे चौथे व्लॉग में मां तव्हांखे ॾेखारींदुसि त मां पंहिंजो बसर कढी रहियो आहियां। ऐं उन खां अलावा हिते असां हिकु तमामु पुराणो खूह आहे, मां तव्हांखे उहो बि ॾेखारींदुसि। अॼु सर्दी तमामु घणी आहे। हीउ ॾिसो माक जबल ते दोस्तों ही वो खूह है। ही खूह जे तरफ रस्तो तो वने। काफ़ी पुरानो खूह है दोस्तों। तकरीबन 1990 वारे ॾहाके में इन खूह के बनाया वियो हो। पक्की सिरन सां हीअ जगह बनाई वई हुई। तकरीबन हिन खूह के 30 साल थिया हूंदा। काफ़ी लंबो खूह है, मथे भी दोस्तों ये हेठ ज़मीन है। ये ढकजी वही है बरसात के करे। इन खां भी हेठ ही खूह है। तकरीबन 550 खां 600 फुट ही खूह गहरो है। ये जगह है खूह खां लहण जी ऐं चढ़ण जी। स्टेप बाय स्टेप इनके ठाहियो वियो हो। ऐतिहासिक खूह आहे ही खूह जो अंदरियों हिस्सो। नाज़रीन यो मुझो अंदाज़ो है तो 500 खां 600 फुट खूह हेठ गहरो है, पर ही 1000 खां भी मथे है मुझे अंदाज़े मुताबिक। बाकी गाल कई थी वने तो ही खूह 1000 फुट खां भी मथे ज़मीन में हेठ है। दोस्तों खूह जो बियो ही पासो ॾिसो, ये काफ़ी वक्त थी वियो आहे, इन करे हाँ एक्सपायर थी वियो आहे, टुटण शुरू कई। ही मथों हिस्सो शायद मां तव्हांखे सही न ॾेखारे सघां। दोस्तों इन खूह जो ॿियो पासो ही आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो।
दोस्तों ही ॾिसो बसर लकड़ी वारो आहे चोपी। दोस्तों बरसात जे करे ही गीलो थी वियो हो ऐं हिन खे असां सुकाइण लाइ छॾियो आहे। जीअं ही सुकंदो उन खां पोइ हिन जी कटाई कई वेंदी। दोस्तों वीडियो पसंद अचे तो वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा। दोस्तों वीडियो में कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो त ही बसर तव्हांखे कीअं लॻो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब भी ज़रूर करे छॾिजो ऐं बेल आइकन खे ज़रूर दबाए छॾिजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां अॻियां बि ॾिसी सघो। दोस्तों ही बसर फलकार आहे। हिन बसर खे बि कढण में तक़रीबन 3-4 ॾींहंनि जी लेट आहे। मतिलबु 3-4 ॾींहंनि खां पोइ ही बि बसर कढंदासीं। दोस्तों ही ॾिसो जॾहिं फलकार हीअं किरण शुरू कंदो त तव्हां पक सम्झो त हिन खे हाणे बसि कढणो आहे।